अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन्नस सलाती व नुसुकी व महयाया व ममाती व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीका लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक सभी पढ़ो दुरूद पाक एड़ो पढ़ो जो निंड फिटी वने दिल जी मोहब्बत सां पढ़ो हुजूर सां मोहब्बत जो ताल्लुक़ दिल सां है जी अल्लाह जी तौहीद जो ताल्लुक़ दिल सां है ये हुजूर जी मोहब्बत जो ताल्लुक़ भी दिल सां है ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जो इज़हार दुरूद पाक सां है। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम बुजुर्गान दीन ऐं मुंहिंजा नौजवान भाइरों असां जंहिं इदारे में सालियाने जलसे में शरीक थिया हूँ यो इदारो तारुफ जो मोहताज कोने ऐं सागी रहमत नज़र अची रही आहे सागी बरकत नज़र अची रही आहे सागी सखावत नज़र अची रही आहे सिर्फ नज़र में ना है तो हज़रत मौलाना सुल्तान महमूद साहब ना है अल्लाह ताला उन्हनि जी क़बर ते किरोड़े रहमतां फरमाए। असांजो उन्हनि सां रूहानी रिश्तो हो रूहानी रिश्तो ऐं उहे असांखे कॾहिं न विसरिया आहिनि न हयाती में विसरंदासीं। हिन इलाइक़े जे अंदरि खोड़ सारा बुज़ुर्ग गुज़री विया हूंदा कि मुंहिंजो सिधो सो ताल्लुक़ हज़रत मौलाना सुल्तान महमूद साहब रहमतुल्लाह अलैह सां हुयो ऐं उन्हीं बुज़ुर्ग जो भी असां सां
इश्क हुयो इश्क इश्क में ऐं मोहब्बत में फ़र्क़ु आहे सालियानो जलसो आहे आलिम सगुरा तव्हांजे साम्हूं वाज़ करे विया ऐं इंशाअल्लाह पोयां बि वाज़ कंदा जेके ईंदा चंद घड़ियूं सादत समझी पंहिंजी ख़ुशबख़्ती समझी करे तव्हांजे साम्हूं चंद ॻाल्हियूं अर्ज़ कंदुमि अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह साईं तव्हांजो अचणु वेहणु ॿुधणु ऐं असांजो ॿुधाइणु क़बूल फरमाए सभ खां पहिरियों पाण खे मुहताज समझी वेहो मुहताज जीअं हिकिड़ो साहिल फ़क़ीर सुबुह जो पंहिंजा वेस मटाए गोदड़ी पाए किस्तो हथ में खणी अल्लाह जो नालो खणी मख़लूक जे दर ते वेंदो आहे त अल्लाह जे नाले ते अॻे आनो टको घुरदा हाणे 5, 10, 50, 100 घुरदा आहिनि पर उहे शिकिल उहा बणाए वेंदा आहिनि जेका ॾिसण वारे खे महसूसु थींदो आहे त इहो फ़क़ीर आहे ऐं इनखे कुझु ॾिजे पर जेकॾहिं न ॾिजे त उन खां माफ़ी घुरिजे त अदा माफ़ कर उनखे जवाबु माण्हू न ॾेई सघंदो पाण त अहिड़े दरवाज़े ते आया हूं जिते फ़क़ीर सॾाइण पेनंगर सॾाइण ऐब न इज़त आहे हुते फ़क़ीर सॾाइण मख़लूक जे साम्हूं ऐब आहे हिते ऐब न इज़त आहे छो त असां जंहिंजे दरवाज़े ते जंहिंजे कलामुल्लाह हे कंहिंजो कलाम आहे थोरो मां सां ॻाल्हाईंदा हलिजो तव्हां असांजो पुराणो तालुक़ु आहे जेकी जमात आहे उन सां मुंहिंजो बि वास्तो हज़रत जे करे मां हिते घणो ईंदो आहियां हिननि जो पंहिंजी जमात सां बि घणी मुंहिंजी वास्तेदारी आहे हे कलाम कंहिंजो आहे अल्लाह जो आहे इन अल्लाह जे कलाम जी छां में वेठा आहियूं तंबुनि जी छां कोन्हे पर जॾहिं हिन जी छां में वेठा आहियूं त पोइ इहा शइ सोचे वेहूं त अॼु असां ग़रीब थी आया आहियूं न असां वटि माल आहे न असां वटि असबाब आहिनि न असां वटि आमाल आहिनि न असां वटि नेकियूं आहिनि न असां वटि को अहिड़ो अमल आहे ख़ाली थी आया आहियूं सफ़ा ख़ाली थी पोइ जॾहिं ख़ाली थी वेंदासीं त कुझु मिलंदो जे भरियल आया आहियूं त भरियल मोटी वेंदासीं जेके भरियल आया आहिनि हे गिलास आहे न पाणी जो हिन खे ख़ाली कंदव त हिन में पवंदो ॿियो पाणी जिन खे ख़ाली न कंदव भरियल हूंदो त हिन में ॿियो पाणी न पवंदो पाण तव्हांजो छा ख़्यालु आहे तव्हां ख़ाली आया हो या भरियल ख़ाली जेके ख़ाली आया आहिनि उहे पंहिंजा हथ मथे करे मां ॾिसां तव्हां ज़ुबान सां चयो मां तव्हां खां हथ खणाया हथ इन करे खणायमि अल्लाह खे त सारी ख़बर आहे असांजी पर फ़रिश्ता त लिखंदा किरामन कातिबीन त मौला हे जेके तुंहिंजी दरबार में आया इहे ख़ाली आया हुआ गुनाहनि जा अंबार खणी आया हुआ माफ़ी वठण आया हुआ यकीनन जलसे जे इख़्तिताम खां पहिरियों अल्लाह करीम असांजा गुनाह माफ़ करे छॾींदो ऐं माफ़ी बि इहा भली आहे जेका हाणे वेठा आहियूं न इक़रार सां त अल्लाह असां गुनाहगार आहियूं ऐं घुरबो बि ईअं आहे जॾहिं अल्लाह पाक सां बानो मुखातिब थिए त ढव करे न घुरे अल्लाह मां सुञो हा अल्लाह मां गुनाहगार हा अल्लाह मां जे अमाल नामे में मूंखे कुझु कोन्हे नज़र थो पियो अल्लाह मां आजिज़ हा अल्लाह मां कमज़ोर हा पंहिंजी आजिज़ी ॾेखारींदो त कुझु मिलंदुसि सूरत फातिह तां पढ़ी हूंदी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सारे जहाननि जो रब केरु आहे थोरो ॻाल्हायो ॾाढा सारे जहाननि जो रब
खुशामद कंदो पिया कि पकाइया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ़ां तुंहिंजूं ए बाज वारा रब तू तो जहानन के पालींदो आ तू जहानन के ॾींदो आ हे मां हिकिड़ी पंहिंजे मालिक जे साम्हूं हिकिड़ा उहे अल्फाज़ इस्तेमाल कंदो पियो हां जेके मुंहिंजे रब जे नाले जो शान अर्रहमान अर्रहीम तू रहम करण वारो आ तू मेहरबान आ तू रहम करण वारो आ तू मेहरबान आ हिकिड़ो रहम तू मिनत सां कयो पर हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिं को माण्हू वञे उनखे अॻे पाण खे तरस अची वेंदो रोइण वारे को अॻे रोई ॾींदा रोइण वारे को अॻे रोई ॾींदा यार बस बाबा बस मां छॾियो मां अल्लाह उन खां बि मथे महिरबान आहे ऐं केतिरो महिरबान आहे उहो पंहिंजी ज़ात खे पाण ॼाणींदो आहे पंहिंजी ज़ात खे अर्रहमान रहीम रहम करण वारो ऐं महिरबान मालिक यौमिद्दीन क़यामत जे ॾींहं जो मालिक यादि ईंदी पई आहे अर्रहमान रहीम रहमान मेहरबान मालिक यौमिद्दीन अल्लाह क़यामत जो मालिक त तूं आहे जेको रहमान बि आहे ऐं रहीम बि आहे उहा क़यामत तुंहिंजे हथ में आहे उहे दर्दनाक क़यामत जा दास्तान तुंहिंजे साम्हूं आहिनि उहा तोखे ई ख़बर आहे इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन मौला मां तुंहिंजी इबादत कंदो आहियां तोखां मदद घुरंदो मदद कंहिंखां घुरिजे हा जेकॾहिं असां देवबंदी मुवहिद थी वञूं हा न त हिन मुल्क में इस्लाम जो कानून अची वञे असां देवबंदी जेकॾहिं मुवहिद थी वञूं असां मुवहिद न आहियूं असां में फ़र्क़ु आहे मुवहिद कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि जी रब्बिल आलमीन इहो आहे मुवहिद कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन इनके चइबो आहे मुवहिद इहो आहे नबी साईं जो ग़ुलाम कंहिंजो ग़ुलाम तव्हां कंहिंजा ग़ुलाम ॻाल्हाईंदा हलो नबी साईं जा ग़ुलाम त ॿुधाइनि ॿिया खणी न ॻाल्हाइनि जेके वॾेरनि जा ग़ुलाम आहिनि उन्हनि जी मर्ज़ी आहे छो त ग़ुलामियूं कई क़िस्मनि जूं आहिनि हिकिड़ा असांजे पोयूं नमाज़ पढ़ंदा आहिनि असांजे इंतज़ार में जनाज़ो रखियो हूंदो त जनाज़े ते पहुचो कहिड़े टाइम पुॼंदो टाइम असां को वठंदा आहिनि वारिस ॿिया टाइम असां भरींदा आहियूं त हिन टाइम पुॼंदासीं जी जनाज़ो पियो आहे जनाज़ो असां को पढ़ाईंदा आहिनि निमाज़ असांजे पुठियूं पढ़ंदा आहिनि तकरीब ॼमी वेही ॿुधंदा आहिनि अखियुनि मां ॻोढ़ा ॻाढ़ींदा आहिनि ऐं टाइम ते फिरी किताब खे छॾे ॿिए पासे वेंदा पोइ जेके किताब खे छॾे ॿिए पासे वेंदा आहिनि किताब हुनजी मालिकी कहिड़ी कंदो शाल धणी असांखे हिदायत जो रस्तो ॾेखारे असां पेनागर थी आया आहियूं मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन अल्लाह तुंहिंजी इबादत कंदा आहियूं इबादत कंहिंजी हुकूमत कंहिंजी हिते मुंझी वेंदा आहियूं हुकूमत ख़ान जी आहे इबादत अल्लाह जी आहे हुकूमत ख़ान जी आहे हुकूमत ज़रदारी जी आहे हुकूमत नवाज शरीफ जी आहे असां चयोसीं त इबादत भी अल्लाह जी हुकूमत भी अल्लाह जी बेचो न इबादत अल्लाह जी हुकूमत सां मुल्हनि जो छा मुल्हनि जो हुकूमत सां छा कलमे पढ़ण वारो जेकॾहिं को भी मुसलमान आलिम के सियासत को बाहर कढण जी कोशिश कंदो निज़ाम खिलाफत राशिदा जो मुनकिर लिखियो वेंदो आलमन के सियासत को जुदा करे तू कहीं जो निज़ाम आणण चाहिंदो आहिनि मुसलमाननि जे मथां
हिन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारनि जे मथां इबादत रब जी हुकूमत कंहिंजी करण चाहींदो आहे पोइ जंहिंजी हुकूमत हूंदी आहे कानून उन जो हलंदो आहे हुकूमत आलमनि जी आहे त कानून क़ुरान जो हलंदो तूं आलमनि खे नथो ठुकराए इहा साम्राज्य जी साज़िश आहे अंग्रेज कुत्ते जी साज़िश आहे जंहिं अवाम उन्नास के इहो सबक सेखारियो मीडिया जे ज़रिए सां सरदारी निज़ाम जे ज़रिए सां तो बाबा मौलविन जो कम है नमाज़ा पढ़ाइण इन्हनि जो कहिड़ो कम है वोटनि में बीहण वोट वॾेरनि जा कानून उन्हनि जो पोइ हे कंहिं ॾे वञे हिन खे मोटाए मोकिलियो मालिक ॾे अवां वञी हुकूमत हलायो पंहिंजी असांजो कंहिं वॾेरे सां जहिड़ो कोन्हे कंहिं सरदार सां जहिड़ो कोन्हे कंहिं ख़ान सां जहिड़ो कोन्हे असांजो जहिड़ो उन निज़ाम सां आहे जेको निज़ाम इस्लाम जे कानून खां परे कंदो आहे पोइ छा ख़्यालु आहे तव्हांजो इस्लाम जो कानून अचे अचे थोरो तकड़ा थियो हिम्मत ॿधो मरी हिकिड़ी वञणो आहे मौत अटल हक़ीक़त आहे पोइ उहे माण्हू कमाए न विया जेके हिन जी अज़मत जे लाइ मरी विया दुआ करो अल्लाह असांखे सचो मुवहिद बणाए पेट बंदी न बणायो पेट बंदी असां पंहिंजी तारीख़ ते वेंदा आहियूं अल्लाहु अकबर कबीरा अल्लाहु अकबर कबीरा असां जेकॾहिं पंहिंजे आलमनि जी तारीख़ ते वेंदा आहियूं अॼु बि कल भी अंग्रेज सां जिदोजहद अंग्रेज के खिलाफ जिदोजहद करण में आलिम पेश आहे अज भी मस्जिद जो को मामलो अचे वडेरा नहीं ईंदा चवंदा मुल्हनि जो मामलो असां छा कयूं अज जेकॾहिं कंहिं मदरसे के बिल्डोज़र हणे अची कोई सरदार भोतार तव्हां को फोन करे कोन पुछंदो आलिम तव्हांजे अॻु वॻ हूंदा दीन जो मामलो अचे आलम तव्हांजा अॻु हूंदा हे मुंहिंजा हथ अल्लाह जे मुक़दस किताब ते आहिनि हिन काइनात खां जॾहिं अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी मलून लानती के खिलाफ तहरीक अलाई जन नबूवत जो ऐलान कयो 10,000 नौजवान शहीद थी विया कई आलिम सगोरे कई परहेज़गार बुखारी साहब ने अर्ज़ कयो तो बुखारी साहब 10,000 नीगर शहीद थी चुका हैं अञा अलाए केतरा शहीद थी वेंदा बुखारी साहब 10,000 नौजवाननि जा ॿार हूंदा औरतां हूंदियूं अमड़ियूं हूंदियूं घर बाती हूंदा ये कंहिंजे हवाले आहिनि बुखारी साहब जा ये कलमा कि हे 10,000 मुसलमान हैं खत्म नबूवत जो मसलो कायनात जे पैगंबर जे ताज नबूवत जो मसलो एतरो अहम जो 10 लाख शहीद थी वजन 10 करोड़ शहीद थी वजन 10 अरब शहीद थी वजन हिकड़ो मुसलमान धरती ते बाकी न बचे तॾहिं भी उनकी अज़मत जो त नबी जो शान मथे नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा उलमा प्यारा भाइरो तुझे सीने में कलमो है तुझे सीने में कलमो है हे अल्लाह जो किताब है अल्लाह से नबी से जड़ो को पैदा कयो हो गालाइंदा छो को पैदा थींदो किए थींदो उन्हीं जी सीरत उन्हीं जी सूरत उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किरदार उम्र कुल 63 साल घणी उम्र 63 साल कुल उम्र 40 साल 10 20 30 40
40 साल कायनात जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बिना ऐलान नबूवत जे अल्लाह पाक मक्के पाक में रखियो, मुख्तलिफ इलाकन जा सैर कराया, मुख्तलिफ मानन सा मुख्तलिफ डेटियूं लेटियूं करायूं, कई मराहिल तय थिया। 40 सालन का बाद में अल्लाह पाक ऐलान फरमायो, प्यारा हाणे मांजी तौहीद जो ऐलान कर। छा जो ऐलान फरमाया, या अय्युहन्नास उब्दू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम। चो सुभान अल्लाह। या अय्युहन्नास उब्दू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा। अल्लाह जा मुनकरो निकरी वञो अल्लाह जी ज़मीन खां। अल्लाह जे निज़ाम जो इनकार करण वारो तव्हां के अल्लाह जी धरती ते रहण जो कोई हक नाहे। पर उन बानन जे करे रहा पिया हो, वरना मुनकिर त कारून वांगुरु दौलत सूदो ज़मीन में हलियो वञे हो। अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा वस्समा बिना वअनज़ल मिनस समाए माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तालमून। तव्हां खे ख़बर आहे त ज़मीन जो मालिक केरु आहे, आसमान जो मालिक केरु आहे, आसमान में मींहुं वसाइण वारो केरु आहे, ज़मीन में मेवा ऐं खुराक पैदा करण वारो केरु आहे। अल्लाह पाक फरमायो, सारन खे ख़बर आहे ज़मीन जो मालिक भी मां अल्लाह, आसमानन जो मालिक भी मां अल्लाह, सारी कायनात जो मालिक मां अल्लाह। हे जेके वेठा आहिनि इन्हनि खे भी ख़बर आहे त मालिक केरु आहे। मालिक केरु आहे? ॻाल्हायो त सही। मालिक केरु आहे? अफ़सोस आहे तूं पंहिंजी जेका शइ जंहिंजो तूं मालिक आहे उनखे तूं संभालींदो आहे, उहा तोखे प्यारी लॻंदी आहे। ओ कलमे पढ़ण वारो, हिन धरती ते अल्लाह से सभिनी खे कंहिं न कंहिं शइ जो मालिक बणायो आहे ऐं इंसान खे अल्लाह कंहिंजो मालिक नाहे बणायो। इंसान जो मालिक केरु आहे? अल्लाहु अकबर कबीरा। ओ कलमे पढ़ण वारो, उन्हीं मालिकुल मुल्क फरमायो, माजा बाना या अय्युहन्नास उब्दू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम। माजा बाना मां तोखे पैदा कयो आहे, हाणे मांजो हक थी त इबादत मुंहिंजी कर, गुलामी अल्लाह जी कर। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मन ते पंहिंजी जिंदगी गुज़ार, इहा जिंदगी कामयाब थी वेंदी, आखिरत भी कामयाब थी वेंदी। वाज़ केतिरा ॿुधदा हो, नसीहतां केतिरा ॿुधदा हो, अक़ीदे में मुवहिद थी वियासीं, शिरक खां बची वियासीं, अक़ीदा साफ़ थी विया। अल्लाह सां कंहिंखे शरीक नयो बणाईंदा, कबर कुबे जो सजदो नयो कंदा, अलम झंडे के सलाम नयो कंदा, छो त इहो जायज़ नाहे। बाक़ी निज़ाम हुकूमत में उन्हनि खे सलाम कंदा आहियूं जिन जी ॾींहुं राति खबर न कहिड़े हाल में गुज़रदी आहे, कॾहिं मस्जिद में भी आया, कॾहिं नमाज ते भी आया। ओ कलमे पढ़ण वारो, काबे जे रब जो कसम, असां त सभिनी खे इहा दावत ॾींदा आहियूं, खाना वॾेरो सरदारो पीरो मीरो, अचो हिन क़ुरान पाक जी ग़ुलामी अख्तियार कयो, हिन जे निज़ाम खे नाफ़िज़ कयो। हे तुंहिंजे पाकिस्तान जो 73 वारो आइन कोन्हे, हे तुंहिंजो तरमीम शुदा आइन कोन्हे, हे त उहो आइन दस्तूर आहे जंहिंजे लाइ अल्लाह पाक फरमायो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। चओ न सुभान अल्लाह।
यो कुरान तो के काथों मिलदो केड़े भोतार जे बंगले में कुरान हलदड़ केड़े सरदार जे बंगले में कुरान हलदड़ केड़े सरदार जा पुत्र कुरान जा हाफिज हन केड़े खान जा बच्चा आलिम बजी चुका हन कोई को तो घोटकी जो खान बुधा तो फलाने खान जो पुत्र आलिमा फलानो खान सारा खान पीपला थी वा सारा खान लीगला थी वा हिकड़ो सरदार तो जमीयत रो भी बीठो आ तवा के हेडे सरदार नजर नहीं दा वडेराए भोतार नजर नहीं दा छो नहीं दा मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गरीबन सा प्यार कयो इस्लाम गरीबन में आयो इस्लाम गरीबन के भांगे जो माजे साईं फरमायो बदल इस्लाम गरीब वसयऊद कमा बदा फतूबा लिल गुरबा चो न सुभान अल्लाह डाढ़िया चो सुभान अल्लाह नबी सी फरमायो गरीबो तवा के मुबारक ओ गरीबो तवा के मुबारक इस्लाम गरीबन जे भांगे जो कुरान गरीबन जे भांगे जो हिफ्ज़ कुरान गरीबन जे भांगे जो इल्म गरीबन जे भांगे जो छो त गरीब पान के मोहताज समझदो दुनियादार गरीब के धिक्का दींदो गरीब के अल्लाह पंहिंजे हंज में जगह दींदो मिठो मोहम्मद करीम उनके कुर्ब दींदो उनके मुबारक दींदो अचो नी सरदार जी सरदारी के मञा जंहिंखे नबी मञी विया वली मञे विया गौस कुतुब मञे विया फरिश्ता मञे विया ओ जिन्नात मञे विया धरती मञे वई जंहिंजी सरदारी के आसमानन मञो जंहिंजी सरदार के कलमन मञो जंहिंजी सरदारी के कायनात मञो जंहिंखे अल्लाह सरदारी जी पग ॾिनी आहे वो सरदार मिठो मोहम्मद चो न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ कलमे पढ़ण वारो असां उनी सरदार जा गुलाम बणजी वञूं उन मुहदार जा गुलाम बणजी वञूं जंहिंजे अल्लाह साईं हिन कुरान पाक के नाज़िल कयो फरमाया प्यारा इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लगाफिज़ून दुनिया जा कानून बदलदा रहंदा दुनिया जा किताब बदलदा रहंदा दुनिया जूं तारीखां बदलदियूं रहंदियूं कुरान उन्हीं सूरत में मौजूद है जंहिंमें पहिरियों मौजूद हो हाणे भी मौजूद है क़यामत तक अल्लाह जो कुरान तब्दीली है तरमीम खां पाक मुवहिद थींदो कि मुशरिक थींदो जी मुवहिद अल्लामा इकबाल फरमायो तौहीद तो ये है कि खुदा हशर में कह दे तौहीद तो ये है कि खुदा हशर में कह दे ये बंदा दो आलम में खफा मेरे लिए है उमर मारूई जो किस्सो ॿुधो हूंदो ससी पुने जो पुनू जो किस्सो ॿुधो हूंदो ये लैला मजनू जो किस्सो ॿुधो हूंदो माण्हू चवंदा हे लैला जो दीवानो हे मारूई जो दीवानो हे फलाणे जो दीवानो हे फलाणे जो दीवानो अल्लाह पाक फरमांदो ओ बाना तू मुंहिंजो दीवानो तौहीद तो ये है कि खुदा हशर में कह दे ये बंदा दो आलम में खफा मेरे लिए है चंदान यो मुला तो चरियो आ यो कंहिंखे वोट कोन ॾींदो अरे हे त चरियो आ हिनखे छा सम्झाईंदा हो हा असां चरिया भला असां दीवाना भला असां सादा भला असां रूहानी खोर भला लेकिन पांजे रब पाक जी बारगाह में अज फकीर थी वेठा हो ओ सरदारो तमाजा बंगला सुञाती सका मांजे अल्लाह जे खजानन में कमी नहीं दिया तदे फरमे या अय्युहन नास चौरा सुभान अल्लाह या अय्युहन नास ए इंसानो या अय्युहन नास अंतुमुल फुकरा इलल्लाह
या अय्युहन्नासु या अय्युहन्नासु अंतुमुल फुकराउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनीयुल हमीद। सहाबा किराम के मानू दीवानो चौंदा हो, सहाबा किराम ते टोका कंदा हो। सहाबा किराम वट दौलत कौन हुई, माल कौन है, बुख है प्यास पर नबी सरदार जा दीवाना है, परवाना है। उन्हीं परवाने ऐं दीवाने जो शान मां बयान कया तो छा थी सकदो आहे। को बियो आलिम अचे बयान करे छा थींदो, जेकॾहिं को टियों आलिम अचे बयान करे। सारी दुनिया जा आलिम उन्हीं दीवाननि जा तज़किरा करनि, हेॾे मारे तवजो कजांइ, उन्हनि दीवाननि जा तज़किरा करनि घटि। जॾहिं अल्लाह पंहिंजे पाक किताब में उन्हनि दीवाननि जा तज़किरा करे, उन्हनि जूं निशानियूं ॿुधाए। मुहम्मदुर रसूलुल्लाह ये केड़े बंगले में पढ़िया, ओ बंगलन में वनी वैड़ा थियण वारा मुसलमानो, ये ता मिट्टी जा ढेर थो, ये मिट्टी जा ढेर हन। जने आवाज आयो इसराफील जो, जने आवाज आयो इज़ा ज़ुल्ज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बका औहा लहा यौमइज़िन यस्दुरुन नासु अश्तातन लियुरौ आमालहुम फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा व मन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। असां त रोब में अची वेंदा आहियूं, 4 वॾियूं गाॾियूं ॾिसंदा आहियूं, वॾा माण्हू अची विया, वरी शिकिल ॾिसंदा आहियूं त असांजी शिकिल आहे उन्हनि जी हिकु जहिड़ी आहे। बाबा वॾा ख़ान अची विया, हाणे धरती धुबी वई आहे, हाणे दहमान थी विया, कुझु बि न आहे, तुनको बेजान बि न आहे। ताक़त रब जी आहे, हुई बि रब जी, आहे बि रब जी, रहंदी बि रब जी। ओ कलमे पढ़ण वारो नबी जे ग़ुलामनि जी तारीफ़ अल्लाह हिन कुरान में कई आहे। फरमाया मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रहमाउ बैनहुम। अॻी ॻाल्हि सम्झाई वञा, मदामा जी सम्झ में इहा शइ हुजे, ये आयतां सहाबा जे शान में लथियूं आहिनि न, ये आयतां तव्हांजे ई शान में। छो त अल्लाह सिंह सहाबा जो नालो न खयो आहे, वल्लज़ीना मअहू, ओ मुंहिंजा महबूब जेके क़यामत ताईं तोसां गॾु हूंदा। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू, उन्हनि जूं सिफ़तां शिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रहमाउ बैनहुम। रोज़ जहिड़ा थींदा आहिनि, कॾहिं तबलीग जमात वारा विड़दे ॾिठा वे, छो न हिके पीउ जा पुट न भाउ आहिनि, न क़ौमा कबीला आहिनि, 12-12, 14-14 ॼणा गॾु आहिनि, 6 महीना, 12-12 महीना, 7-7 महीना जमात समझदा आहिनि, लखनि जा इज्तिमा थींदा आहिनि, हिक ॿिए सां मोहब्बत जो इज़हार, मोहब्बत जो इज़हार। रहमाउ बैनहुम तराहुम रुक्का, तराहुम रुक्का, प्यारा उन्हनि खे ॾिसदे ये रुकू में हूंदा, ये तुंहिंजा थी रुका सुजदा, ये सजदन वारा तुंहिंजी जमात वारा थी। सहाबा जा नारा मरण वारा तुंहिंजी जमात जा थी, अहल बैत जी नारा मरण वारा तुंहिंजी जमात जा थी। तराहुम रुका सुजदा यब्तगून फज़लन मिनल्लाह। निंड्रींदी पई आहे,
माखे तव्हांखे न माखे न ॾींदी पई आहे हाय वैज़ा समिउ मा उनज़िला इला रसूल तरा आयुनहुम तफीज़ु मिन अद-दम मोमिन जी दिल ते क़ुरान जॾहिं असर कंदो आहे तुंहिंजूं अखियूं ॻोढ़ा हाल छो ते जबलनि खे ॾारे विझंदो आहे जबर पाणी पाणी थी वञे शाह सैयद शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो लिखंदा आहिनि ग़ालिबन हिकिड़ो ईसाई आयो ईसाई राहिब तौरात इंजील जो आलिम हो शाह साहब वटि आयो चवणु लॻो मां तोसां मुनाज़रो करणु आयो आहियां चए मां हाज़िर आहियां सवाल कर मां तोखे जवाबु ॾियां हेॾे मारे तवजो कजांइ मां ॾिसंदो कयां त तव्हां ॾाढा थकी पिया हो अवां खे हाणे वक़फ़ो ॾींदुमि नमाज़ जो चयो इंशा अल्लाह शाह साहब फरमायो चओ बाबा कहिड़ो मुनाज़रो कंदे चई मां पंहिंजो किताब आणींदुमि तौरात तूं पंहिंजो किताब आण क़ुरान वॾो मच ॿारींदा हुन खजी जॾो तूं पंहिंजो किताब हुन में उछलाए मां पंहिंजो किताब उछलायां जेको सड़ी वियो जंहिंजो इन मच में उहो कूड़ो जंहिंजो बची वियो सच शाह साहब ख़ामोश थियो ख़ामोश थी करे फरमायो मूंखे मुनाज़रो मंज़ूर आहे पर थोरी तरमीम सां अंग्रेज़ तो कहिड़ी तरमीम सां ची तरमीम इहा आहे जो तूं पंहिंजो किताब पंहिंजे सीने सां ला मां पंहिंजो किताब पंहिंजे सीने सां लायां पोइ पाण ॿई मच में टपो खाऊं पोइ जॾहिं किताबनि जी बेअदबी थिए उहे सड़ी वञनि असां जीरा हुजऊं पोइ जेको सचो हूंदो किताब सूधो बचंदो जेको कूड़ो हूंदो किताब सूधो सड़ी वेंदो अंग्रेज़ चुप करे चई मां सलाह करे अचां वियो मोटी आयो चई न ईअं न मां न हलंदुमि किताब चए पोइ किताबनि ॾोह कयो चई भला हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधां शाह साहब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा चई चओ तव्हां जिन मस्जिदनि जा कम मड़ई हलदड़ हूंदा आहिनि इहो छा सबबु आहे असां हिकिड़ो भेरो ठाराईंदा आहियूं पंहिंजो गुरुद्वारो तो 100 साल मूंखे ॾार न ईंदी आहे हा मूंखे ॾेखार चई शाह साहब वरी रवानो थियो जॾहिं अंदरि दाख़िल थियो त RCC छतां हले छा छा वॾी हिकिड़ी इमारत ज़बरदस्त चे ॾिसनि खे तूं चेक कर 100 साल खां पोइ तूं माण्हू रखियूं आहिनि जे जींदो हुजे त पाण अचिजांइ न त ॿिए खे मोकिलिजांइ 100 साल ताईं हथ न लाहींदासीं चे हा शाह साहब रहमतुल्लाह अलैह विच ते बीह रहिया फरमाया लौ अंज़लना हाज़ल क़ुरान ज़ुबान सां पढ़ियूं क़ुरान गॾु न हो लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबल लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबल लरअयतहु खाशियम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह इएं जे कयूं त चापड़ करण शुरू थी विया अंग्रेज़ त ॿाहिरि भॼी वियो छे त जा केरींदो आहे पीर ॿाहिरि निकिर तो असांजी एॾे वॾी इमारत खे चढ़े कुता मां त हिकिड़ी आयत पढ़ी आहे हिते मस्जिदनि जो कमाल आहे जो सारो ॾींहुं राति क़ुरान हलंदो आहे पोइ बि क़ुरान जी सट मस्जिदां सां क़ुरान त जबल ॾारे विझे तव्हां सां केतिरा ख़ुशि नसीब जो अल्लाह सी कहिड़ी अजीब निस्बत ॾिनी आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन इन्ना अव्वल बैति वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन चो न सुभान अल्लाह
हाँ तव्हां चवंदव त असां मरकज़ ते कीअं पुॼूं मां जो ईमान आहे जेको उते न पहुची सघे हिन मस्जिद में पहुचे ॼण काबे में पहुची वियो छो त मस्जिद में पहुची नियत कंदा आहियूं मुहतरफ़ काबे जे मस्जिद जो मुंहुं काबे ॾे तुंहिंजो मुंहुं बि काबे ॾे ॼण तूं मस्जिद में न काबे में बीठो साज़िश थी रही आहे मदरसनि जे ख़िलाफ़ मस्जिदनि जे ख़िलाफ़ बंगला जेतिरा ठाहियो को पुछण वारो कोन्हे मां जो कचो मदरसो आहे अञा कमरनि खे छत कोन्हे आई केतिरियूं एजेंसियूं फोटू कढी मां चयो हेॾे असांजा त फोटू कढंदा हो तालिबनि जा हाफ़िज़नि जा उस्तादनि जा कॾहिं कंहिं सरदारनि जे बंगले में फोटू कढो त तव्हां इहे पैसा काढूं कंदा आहियो कॾहिं सरदार अली गौहर ख़ान जे बंगले जो फोटू कढो कॾहिं मखदूम अहमद मामून जे जहाज़नि जा फोटू कढो कॾहिं ॿियनि सरदारनि ऑफिसरनि जा फोटू कढो उॾे न अची नेकनि जा फोटू कढंदासीं छो त ख़तरो असांखे इन्हनि खां हिननि खां ख़तरो मुस्लमाननि खे कोन्हे अंग्रेज़नि खे आहे पोइ जेके अहिड़ो कमु कंदा आहिनि से अंग्रेज़नि जी विंगार वहंदा आहिनि तव्हां खां पुछो तव्हां मदरसा हुजनि या न हुजनि हथ मथे न करो न कयो अल्लाह पंहिंजे हथनि खे क़बूल फरमाए मदरसा त असां पंहिंजे गारे जी जॻह ते पंहिंजो खून ॾेई आबाद कंदासीं इंशाअल्लाह मदरसा क़यामत ताईं हूंदा हे मदरसो अथव नबी साईं जो बाग आहे को उम्मती जेको नबी जे बाग खे उजाड़ण में ॾिसे बि कोई न ॾिसी सघे इंशाअल्लाह जेको मदरसे जी सिर खे हथ लाहींदो उन सां गॾु सिर हूंदो या पटण वारे जो सिर हूंदो या असांजो मदरसा क़यामत ताईं रहंदा मदरसा क़यामत ताईं रहंदा ऐं इंशाअल्लाह मुराद घोटे जे ॻोठ जो मदरसो बि क़यामत ताईं हूंदो हाणे हिन वक़्तु हिन मदरसे में 10 उस्ताद आहिनि चओ अस्तग़फिरुल्लाह कि अल्हम्दुलिल्लाह चओ अल्हम्दुलिल्लाह चओ न सरकार रुपयो कोन्हे ॾींदी न सरकार वटि असांजे मदरसनि जा फंड बि आहिनि हा 2 नंबर मुला जेके आहिनि उन्हनि जा फंड अथनि उन्हनि खे पैसा ॾींदा घटनि गलनि में मस्जिदां ठाराईंदा बिदत वारा अहले बिदत वॾा वॾा मीनार वारियूं मस्जिदां वॾा वॾा ड्रिगा ड्रिगा मुक़बरा माण्हुनि खे मुशरिक बणायो गुमराह कयो उन जे लाइ उन वटि पैसा आहिनि इमाम बारगाहुनि जे लाइ पैसा आहिनि असांजे लाइ उन्हनि वटि पैसा कोन्हनि असां अलाह जो शुक्र कंदा त अलाह साईं असांखे इन्हनि जे हराम पैसे खां बचाइजांइ असांखे अल्लाह उन ग़रीबनि वारा 5 रुपया उन ग़रीबनि मिस्कीननि वारा हक़ हिलाल जा पैसा जन सां क़ुर अॻिते हलंदो पियो हराम जा पैसा जिन मदरसा बंदि थी वेंदा मुला अयाश थी वेंदा बंगला ठाराईंदा एसियूं हणाईंदा गर्मी में चंदो कोन करे सघंदा सर्दी में निकिरी कोन सघंदा आसरो मिली वेंदो हिकिड़े वॾे आलिम मूंखे ॻाल्हि कई वॾो आलिम मां शेखुल हदीस चवांसि बि ग़लति न थींदो वॾो आलिम मूंखे चयईं जनरल ज़िया जे वक़्त में आलिमनि खे पैसा मिलिया मां बि हिकिड़ी किस्त वरिती त बाबा लेट्रिना वेट्रिना कोन्हनि $1.5 लाख मिलंदो पिया वरी इहो बाथरूम लेट्रिना ठाराए छॾींदो मूंखे चयईं साईं मूंखे ख़ुदा जी कसम आहे मां आलिम कसम खणंदो पिया मुंहिंजी 19 साल पूरत न थी मुंहिंजा तालिब बुखिया वेठा आहिनि मां परेशान आहियां मां पघारां पूरियूं न करे सघां त पैसा बि ओतिरा चंदा आया ओतिरी आई पर एॾी बेबरकती थी वई जो मां पूरो न करे सघां अल्लाह साईं हलाल में बरकत रखी आहे हिन वक़्तु हिते 10 उस्ताद आहिनि ऐं
हिक साऊ मुसाफिर तालिब है जो सुभान अल्लाह। इमाम इनकलाब मौलाना फजलुर रहमान साहब अल्लाह साईं उन्हनि खे डिघी जमार ऐं सेहत अता फरमाए। नवाज शरीफ के चऊं इमरान खान सारे मुल्क जूं औरतां वठी हिते गॾु कयूं आहिनि जेके फ़ाहिशा औरतां आहिनि। उहे राति जो राग कंदियूं उन्हनि जे राग ऐं तबले ते उन जा हमजिन्स माण्हू गॾु थींदा आहिनि। जे तोखे माण्हू गॾु कराइणा आहिनि त मां हिकिड़ो ऐलान कंदुमि 25 लाख मदरसनि जा तालिब पुॼंदा। मुंहिंजे पाकिस्तान में जेके मदरसा आहिनि उते तक़रीबन 25 लाख तालिब पढ़ंदा पिया आहिनि। अमेरिका छो मरदो आहे वो चवंदा आहे 25 लाख मूं जेकॾहिं लख तालिबी साल में कामयाब थिए त हे त 10 सालनि खां पोइ 10 लाख थी वेंदा। हिननि खे कब्ज़ो केरु कंदो ऐं न करे सघंदा इंशाअल्लाह। हाणे वक़्तु अची वियो आहे असां बि निकिरी चुका आहियूं तालिब बि निकिरी चुका आहिनि ऐं इंशाअल्लाह बल्दियाती इलेक्शन में बाक़ियुनि इलाइक़नि जी मूंखे ख़बर कोन्हे उबावड़े जे आलमनि इन्हनि जी निंड फिटाए छॾी। हर कौम जो आलिम हर कौम जो तालिब अल्हम्दुलिल्लाह असां सां गॾु हो। असां एॾे वॾे मुक़ाबले में ज़बरदस्त कामयाबी हासिल कई आहे ऐं उबावड़े जी तारीख़ में एतिरी कामयाबी कॾहिं न मिली ऐं मुक़ाबले जी सूरत में इत्तेहाद जी सूरत में न। इहा जमात जी बरकत आहे। ये मदरसनि जी कमत आहे। असां जेके वेठा आहियूं आलिम ईंदा पिया आहिनि मदरसनि जी कमत आहे न। ऐं 150 मक़ामी तालिब आहिनि। या अवां जी क़ौम अवां जो इलाइक़ो अवां जी बिरादरी। मूंखे चंदे करण जी न ख़बर आहे न मां कॾहिं ज़िंदगी में चंदो कयो आहे न मूंखे आदत बि आहे। पोइ तव्हां चवंदव त पीर तुंहिंजो मदरसे जो चंदो केरु कंदो आहे? न मां वटि सफ़ीर आहे न मां वटि मदरसे जो चंदो आहे। बस कलील दोस्त हूंदा आहिनि ख़ासि उन्हनि खे ख़बर आहे उहे पंहिंजी ख़िदमत करे वेंदा आहिनि। दीन जो कमु अलाह हलाईंदो आहे। ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा। अलाह साईं पंहिंजी ताक़त खां वधीक ॿार रखियो ई कोन्हे। जेको खणी सघो उहो हलायो। सो अल्हम्दुलिल्लाह हिन इलाइक़े वारनि जी महिनत आहे हिन जमात जी महिनत आहे मौलाना सुल्तान महमूद रहमतुल्लाह अलैह जी करामत आहे। मां तो उन जे वक़्त में हैरान ॾिसो वकिन को माज़ूर बीमार परेशान कॾहिं हथ सुजा पिया आहिनि कॾहिं पेर सुजा पिया आहिनि कॾहिं का तकलीफ़ आहे कॾहिं सुतो पियो आहे ॼणा चओ त हाणे अॼु वेंदो या सुबुह वेंदो वरी जो उथियो लठ खयूं निकितो वञे त वरी अलाए छा करे अचे ख़बर कोन पवे। चंदो करूं त 150 लॻनि हज़ारनि में इहा जान जी करम। सो अवां जी ख़िदमत में गुज़ारिश आहे मौसम बि आहे कमंद जी मौसम बि ईंदी पई आहे। मूंखे अटकल कोन्हे ईंदी जो मां कहिड़े नमूने चंदो कयां। इहा गुज़ारिश कंदुमि त वधि में वधि साथी पंहिंजे इन कार ख़ैर में मज़बूत इरादे सां चंदो लिखाइनि 10,000 20,000 पोइ हेठि लही अचो पोइ 50,000 ते अचो पोइ ग़रीब गुरबत सभई आहियूं असां ऐं हिन मदरसनि जी ख़िदमत कंदा ई मिसकीन आहिनि। हिन वक़्तु लिखायो जेको अॻे ॾींदव हाणे जेके तव्हां वटि आहिनि इहे पोइ ॾिनियूं वञिजो जेको तव्हांजो इरादो थिए अलाह ताला मूंखे बरकत ॾींदो। जेके साथी लिखाईंदा आहिनि उहे ऐलान करनि त मां 10,000 ॾींदुमि 20,000 ॾींदुमि हिन मदरसे जे लाइ। जी अब्दुल वहाब 15,000 जज़ाकुमुल्लाह। जी बशकिया लोग आई 50,000 नहीं बशकिया लोग आई 50,000 घणो 5,000